थाणे शाह में अमन कमेटी ऐं एक्शन कमेटी तरफ़ां नौशर फिरोज़ स्टाफ खां हिकु वॾी रैली मौलाना अब्दुल रहीम ॾहराज, मुफ्ती अकील नक्शबंदी, सैयद शफ़क़त हुसैन शाह, अबू हुरैरा ख़ानज़ादा जे अॻवानी में कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे मार्केट चौक ते पहुती, जिते फ़लस्तीन जी हिमायत ऐं इसराइल जे मुख़ालिफ़त में सख़्त नारेबाज़ी कई। जिते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल ज़ालिमाणो किरदारु अदा कंदे फ़लस्तीन जे मुसलमाननि सां ज़ुल्मनि जी इंतिहा करे छॾी आहे। असां फ़लस्तीन सां गॾु आहियूं, इसराइल तरफ़ां कयल हमलनि जी भरपूर मज़म्मत कयूं था। उन्हनि पाकिस्तान जी हुकूमत सां मुतालबो कयो त फ़ौरी तौर इसराइल सां बाइकाट जो ऐलान करे ऐं फ़लस्तीन जे लाइ इमदादी सामान जो पिणु ऐलान करे इमदादी सामान रवानो करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।